नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी ڀرسان दे बेलावाह जे ॻोठ शेर محمد ابڙو में गुज़रियल ॾींहुं ॻोठ में प्लाट जी मालकी तां ابڙا برادري जे ॿिनि धुरियुनि में थियल झेड़े दौरान क़त्ल थी वियल 40 वरियं जो ॻोठाणे बख़्शल ابڙو जो मड़ संदसि ॻोठ जे अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो, जॾहिं त भरिया रोड थाणे ते मक़तूल बख़्शल ابڙو जो सोट मोहम्मद ابڙو जी फरियाद ते सतन जवाबदार कादिर बख्श उर्फ कादन ابڙو, अज़ीम ابڙو, मलूक ابڙو, सलीम ابڙو, कमरदीन ابڙو, फराज ऐं राशिद खिलाफ़ क़त्ल केस दाख़िल कयो वियो। पुलिस हींअर ताईं कंहिं जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे, जॾहिं त ज़रियनि मूजिबि इलाइक़े अंदरि धुरियुनि में छिकताण बरक़रार आहे। फायरिंग थियण जा पिण इतला मिलिया आहिनि। हिन सिलसिले में मक़तूल बख़्शल जे सोट गुलज़ार ابڙو ॿुधायो आहे त काल जीअं झेड़ो थियो त असां पुलिस खे फौरन इतला कयो, पर पुलिस देर सां पहुती, जंहिं करे असांजो हमराह क़त्ल थी वियो। हिन चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे ते राब्तो करण ते एसएचओ भरिया गुलाम कादिर गोरचाणी ॿुधायो त इलाइक़े अंदरि पुलिस जो गश्त जारी आहे। ॻोठ में छिकताण ख़त्म करण लाइ पुलिस पिकेट क़ाइम करे वरिती आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ छापा हया पिया वञनि, जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।